कबूल व मंजूर करे चली दुआ सब जो सुभान अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह तई महीनो कुर्बानी जो महीनो रहमत वारो महीनो इज्जत वारो महीनो हजरत शकीक रज़ी अल्लाह ताला अन्हु हज जे लाइ रवानो पियो थे हजरत शकीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे संगत में मोहब्बत में बलख शहर जा ॿिया बि माण्हू तैयार थी विया अफगानिस्तान जे शहर जो नालो बलख उन बलख जा ॿिया बि माण्हू तैयार थिया त असां बि मके मदीने जो दीदार करे ईंदासीं सब चओ सुभान अल्लाह असां बि मके मदीने जो दीदार करे ईंदासीं अदा मक्को उहो शहर जिते रब करीम जा अनवार पिया वसदा ई वसदा सब चओ सुभान अल्लाह मक्का में बरसते हैं अनवार खुदावंदी ॾाढा सुभान अल्लाह मक्का में बरसते हैं अनवार खुदावंदी रहमत का लगा देखा बाजार मदीने में हतमते करे जो सुभान अल्लाह वो दिन भी आएगा वो रात भी आएगी ॾाढा सुभान अल्लाह अल्लाह कदो वो डी वो दो वहाँ रात भी दी केड़ी वो दिन भी आएगा वो रात भी आएगी एकट कपाल ते अचण वारा फकीरो जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में केंजी दरबार हाला में केंजी दरबार सेवड़ ते केंजी दरबार मिस्कीनपुर में केंजी दरबार कट कपाल सब जो सुभान अल्लाह अज हिन अल्लाह जे कामिल अकमल वली वट आया हो ऐं छाजे लाइ आया हो कुछ वठण आया हो कुछ प्राण आया हो झोलियूं त खाली खणी आया हो पर खुदा जो कसम है वो अल्लाह जो कामिल अकमल वली जो रब करीम जी ज़ात बाबरकात इनके कुव्वत अता फरमाई ताकत अता फरमाई मजबूती अता फरमाई जे कॾहिं निकाह कंदो आहे त बेड़ा पार थी वेंदा आहिनि वो दिन भी आएगा वो रात भी आएगी जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में ॾाढा सुभान अल्लाह हजरत शकीक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम हुआ तैयार थियो ओच थियो तैयारी कैंसिल थी वया सुबह जे टाइम ते जवाब ॾिनई त मां हज ते कोन हलंदुसि मां कोन थो हलां हाणे माण्हू जेके इन जे संगत में तैयार थिया जेके हलण जे लाइ तैयार थिया उहे चवनि पिया को कहिड़ी ॻाल्हि करे को कहिड़ी ॻाल्हि करे चवे त इन पैसनि में इहे जेके पैसा इन्हनि मां को कारोबार कयो हूंदई को तानाज़नी करे को कीअं करे बहरहाल हाजी हज ते हलिया विया हज थियो ख़ैर सां उन्हनि हाजिन में हिकिड़ो अल्लाह जो कामिल अकमल वली हुयो राति थी ख्वाब थो ॾिसे त मलाइकनि जी महफ़िल लगी पई सब जो सुभान अल्लाह मलाइकन जी महफिल लगी पई उते हिकड़े साल सवाल कयो त छा इन साल हज केतरन जो कबूल केजो हज कबूल त के जवाब दिनो त हिन साल हजरत शकीक जे हज जे करे सभनी जो हज कबूल सब जो सुभान अल्लाह अल्लाह जे वली पुछा करे छा पुछा कराई त इहो भला हजरत शकीक वयो हुयो हज ते या न खबर पियस त नाहे वयो हजरत शकीक रज़ी अल्लाह ताला अन्हु हज ते नाहे वयो घर आयो पुछा कि साईं मां केड़ो अमल कयो आ जे करे हज सभनी जो कबूल थियो आ उन चयो त मां अमल बियो कोई कोन कयो आ तैयार थियो हज जे लाइ रस्ते में ॾिठम हिकड़ी औरत आ जेका मुर्दे जो गोश्त कटे के मन जानवर जो गोश्त कटे
घर खणी पाजे बच्चन के खाराइण जे लाइ तैयार थी मां उन जे पुठियां आयसि ॾिठो त छा थी करे पाजे बच्चन के वो खाराए पई पुछा कई मां छा ॻाल्हि आहे चयई त 7 ॾींहंनि खां फाका कशी आहे घणनि ॾींहंनि खां 7 ॾींहंनि खां फाका कशी आहे बुख में मुब्तला आहियूं उन चयो त हज पोइ बि कबा चए थो त मां उहे जेके हज वारा पैसा उन खे ॾिना अल्लाह तबारक व तआला हज भी कबूल फरमायो ऐं मुंहिंजे हज जे करे समूरन हाजिन जो हज भी कबूल फरमायो सब चओ सुभान अल्लाह अज अल्लाह जे वली जे दरबार ते आया आयो न कुछ वठण आया आयो इन वली तां कुछ न कुछ प्राए वञो हिन जात ते अचो अदब कयो तो अमा जा हिते भी बेड़ा पार थींदा त अगते भी बेड़ा पार थींदा वा आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।